चाचा ख़बर हाणे असां हलूं था पिया जे हयाती रही त वरी पयूं कचारियूं क़ाइमु थींदियूं अबा मां थो चवां त रातड़ी ते रही पओ सुबुह जो साजुड़ जो हलिया वञो मां हिते बि तव्हांखे कहिड़ो चांडरे में थो ॿधा न बसि चाचा हाणे हलंदासीं सवेर निकिरो त मां तव्हांखे ॿुहारी ॾिराए छॾियां हलो बाबा हलो अब्बा ओ अब्बा ये हमरा केर होया जिन होया लुकड़ी अरे असां सिंधी माण्हू तॾहिं ते आयल खे महिमान चवंदा अस्सलाम वालेकुम अदा ख़बर खान वालेकुम अस्सलाम अदा ख़बर खान हे केर मुड़स होया अदा महिमान होया पर उतां खे ॾिसी लड़ी पिया सुञाता मां बि कोन तूं पंहिंजा हाल हवाल ॾे अदा असांजे त हाल हवालनि जी ख़बर अथई उहे हाल हवाल वरी कीअं ॾियूं अब्बा ॻाल्हि वाउखी कर ख़बर त पवे त मामे लौंग खान जो बाबा में कहिड़ो कमु पियो आहे अबा लीमा अदे ख़बर खान खे सॼी ख़बर आहे मुंहिंजी त मां रोज़ रोज़ छो थो अचां अदा लौंग मुंहिंजी अथई सिधी ॻाल्हि मुंहिंजो अॼु बि थी जवाबु मुंहिंजो सुभाणे बि थी जवाबु मुंहिंजी धीअ थी चवे जेकॾहिं मुंहिंजो हिन छोकिरे सां तव्हां निकाह करायो न मां ख़ुदकुशी करे मरी वेंदुमि हाणे चओ छा चवां ॿुधाए छा कयां मामा तोखे हिकु चकर सम्झायोसि पोइ बि नथो सम्झी रोज़ रोज़ माण्हुनि ॾे दाऊं खयूं बीठो आहे मुंहिंजो हक़ आहे जे नथा ॾियो तॾहिं त हुनखे तव्हां ॾींदो अथव तव्हां न दाऊं छो थो ॾी बंदूक खणी अची असांजी भेण खे मार इन चरे जी कुआर थियण खां भलो आहे त असांजी भेण मरी वञे अदा ख़बर खान मां धयाणीअ जो संग ज़रूरु वठंदुसि पर सां ख़ुशीअ सां ॾियो या फ़ैसिले में ॾियो मामा संगो वठण आयो आहे या धमकी ॾियण जे इहा ॻाल्हि आहे न पोइ मोकल थी लाइ ज़ोर मां बि ॾिसां थो त केरु थो संग तव्हां खां बिरादरीअ में वठे मामा बिरादर में न बि थियो न त ॿिए हंधि संगो ॾींदासीं तोवारे न चरे खे कोन ॾींदासीं बाहेड़ी कागड़ थोड़ी घटि करे आगे वजन थी घणो दे तो खट जे मथो टपा खट जी बाई भगाई न मां टेल भॼंदो मां